तंगवानी में न्यूमेरान न्यूज़ से रिपोर्टर बख्तली डहाणी की रिपोर्ट मुताबिक ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। तंगवानी पुलिस थाने की हद ऐं भरपासे में ॾोहारियुनि जो राज जारी। एक रात में 3 खां 4 अगवा जूं वारदातूं। पुलिस दाड़ेलनि अॻियां बेवस बणिजी वई। रात देर से तंगवानी थाने की हद बूफी स्टाफ भरिसां ज़ैन शादी हाल में ॾोह के इरादे से ॾोहारी जी का लेथ मशीन जो उस्ताद अंसार पंजाब जो रिवासी नौजवान अगवा करे विया। जंहिं ज़ैन शादी हाल जा ताला तोड़े अंदर घिड़ी करे कीमती सामानन के गोलियों हणी नुक़सान कयो वियो। जीअं उन मौके ते जिस्कम अगवान दुर मोहम्मद दहाणी जो SSD कांटे के अंदर बिठल मोटरसाइकिल जंहिंमें ताला तोड़े करे CD 2025 मॉडल मोटरसाइकिल कढी करे आसानी से फरार थी विया। जंहिंमें मालिकन जो चवण हो त असीं DIG सिंध का मुतालबो कयो त दाड़ेलन के खिलाफ़ जल्द खां जल्द कार्रवाई कई वञे जीअं असीं सुख जो साह खणी सघूं।